जी बिल्कुल, हैदराबाद में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेका बरसाति अॼु 3 ॾींहं में दाख़िल थी चुकी आहे ऐं 3 ॾींहंनि खां जेको बरसाति जो वक़्फ़े सां सिलसिलो जारी आहे उन शहर खे ॿोड़े छॾियो आहे। शहर जा नंढा वॾा इलाइक़ा पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां कासिमाबाद में। कासिमाबाद जो ही मेन रोड आहे, तव्हांखे ॾेखारे सघिजे थो त तक़रीबन 1.5 फुट खां 2 फुटनि ताईं जो जेको पाणी आहे उहो हिते बीठल आहे ऐं पाणी हिते बीहण जे करे माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। ऐं गुज़िरियल जेके 3 ॾींहंनि खां बरसाति पई पए उन बरसाति जे करे जेके सरकारी ऑफिसूं आहिनि, स्कूल आहिनि या जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उन्हनि में हाज़िरी तमामु घटि रही आहे। माण्हू जो रस्ता बंदि थी विया आहिनि शहर में, उन जे करे माण्हू घरनि ताईं महदूद बणिजी विया आहिनि। उन खां अलावा हैदराबाद जा लतीफ़ाबाद वारो इलाइक़ो हुजे या जेकॾहिं ॻाल्हि कजे हैदराबाद जे सिटी वारे इलाइक़े जी त उते बि साॻी सूरत हाल आहे, उते बि पाणी बीठल आहे। ऐं हीअ मूंखे ॾेखारे सघिजे थो त हिन वक़्तु हैदराबाद शहर जे समूरनि नंढनि वॾनि इलाइक़नि जी हीअ हालत आहे। ऐं लाइट जो पिणु तमामु वॾो फुक़दान पैदा थी वियो आहे। अॼु 3 ॾींहं में दाख़िल थी चुकी आहे बरसाति जेका वक़्फ़े सां जारी हुई। अॼु 3 ॾींहंनि खां पोइ बि हैदराबाद जा केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते 3 ॾींहंनि खां वठी लाइट कोन्हे। जॾहिं त इंतिज़ामिया जो चवणु आहे त लाइट न हुजण जे करे ऐं मुसलसिल बरसाति पवण जे करे हीउ पाणी बीठो आहे। जीअं ई बरसाति बंदि थी ऐं लाइट शुरू थी त हीउ पाणी निकाल करे सघिजे थो। जी।